घोटकी गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल माथेलो मोमल जी माड़ी में बालक अदबी फॉर्म सिंध पारां सिंधी अदबी बरणे अदब जे नामियारे अदीब शाइर ऐं बालक अदबी फॉर्म सिंध जे मरकज़ी सदर अब्दुल हई भुट्टो जी 50हीं सालगिरह जो केक कटण वारी हिकु तक़रीब गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल माथेलो मोमल जी माड़ी में प्रिंसिपल सैयद इसरार अहमद शाह बुखारी जी सदारत में कोठाई वई, जंहिंमें अब्दुल हई भुट्टो जी 50हीं सालगिरह जो केक नाले वारनि उस्तादनि शागिर्दनि साफ़िन तालीमी माहिरनि सैयद इसरार अहमद शाह बुखारी अब्दुल हई भुट्टो गुलाम मुर्तज़ा शेख लुत्फ़ुल्लाह मंगी जुनिस भुट्टो इमरान अली महर स्कूली शागिर्दनि अब्दुल बारी भुट्टो हुसैन भुट्टो सैयद अली हैदर शाह बुखारी अब्दुल बाकी भुट्टो अमजद अली लगारी अहमद ख़ान भुट्टो बिलाल मगी ॿियनि गॾिजी करे काटियो। इन मौक़े ते सैयद इसरार अहमद शाह बुखारी ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त अब्दुल हई भुट्टो सिंधी ॿोली जो ख़ूबसूरत लेखक ऐं शाइर सां गॾु सिंधी ॿारणे अदब जो वर्कर ऐं जाखड़ी किरदारु आहे। उन सिंधी ॿारणे अदब में काफ़ी कहाणियुनि शाइरी मज़मूननि जा किताब लिखी पाण मल्हायो आहे। हुननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त अब्दुल हई भुट्टो सिंधी अदबी संगत जो सचो ऐं महिनती कारकुन खां अलावा हिकु बहितरीनु ईमानदार उस्तादु आहे, जेको सिंध जो झरझंग वञी सिंधी ॿारणे अदब खे वधीक मज़बूत ऐं सगारो करण लाइ वॾी जिदोजहद करे रहियो आहे। जदद सालगिरह तक़रीब में अब्दुल हई भुट्टो ॻाल्हाईंदे चयो त आयूं पंहिंजी सॼी ज़िंदगी हयाती देश जे प्यारनि ॿारनि ऐं सिंधी ॿोली जे नाव करे छॾी आहे। हिन वक़्त ताईं बालकनि जे इस्लाह तरक़ी वाधारे बहितर तालीम ऐं संदनि तहफ़ुज़ लाइ सवनि जी तादाद में मज़मून लिखिया आहिनि ऐं अॻिते बि इन्हनि लाइ लिखंदो रहंदसि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।